जवाब कोन ॻाल्हाईंदो त मां बि नथो ॻाल्हायां। तव्हांजो ज़िद्दा त मुंहिंजो बि ज़िद्दा। औलाद मिठो आहे या जेका मेहनत कईसी उहा मिठी आहे। मेहनत मिठी आहे तो असां कहिड़ी मेहनत कई ॾिठो मिठो आहे। ठही तैयार थी आयो ठहियल ॾिठोसीं प्यार कयोसीं। अॼु त उन ठाहण वारे कादिर ॾे हलूं त उन कीअं ठाहियो तो असां खे ठहियल मिलियो तॾहिं प्यार कयोसीं। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो सुम्मा खलक़नन नुतफ़ता अलक़तन फ़खलक़नल अलक़त मुदग़तन फ़खलक़नल मुदग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारक अल्लाहु अहसनुल खालिक़ीन। अल्लाह जो कुरान बुधो रुगी घरन में रुमाल वेढ़े न रखो। रब जो पाक कुरान खोलियो अल्लाह जे कुरान करीम के पढ़न जी कोशिश कयो। मुझो अल्लाह तो फरमाए ओ सुबह जो दरसिनीअ में मुंह दिसी खुश थियण वारा पंहिंजे चेहरे के दिसी करे मन लगण वारा पंहिंजे टोपड़ीअ के सिधो करे शहपरन के हथड़ो हणी दाढ़ीअ के ठाहे करे पाण तैयार थी करे दुनिया में मुर्गी निकरण वारा अल्लाह तो फरमाए हिकड़े मिनट जेला दरसिनीअ खे छॾे करे मथे पे निहारींदो कर त तोखे बनाइण वारो केरा तोखे बनाइण वारो केरा छामऊ बनायो थई। वॾो सवाल आहे छामऊ बनायो थई पाणीअ जा उहे पलीत कतरा उहे फुड़ा पलीत कपड़न खे लगल कपड़न खां नफ़रत अचे जिस्म खे लगल जिस्म खां नफ़रत अचे जिते हंध खे लगल हंध खां नफ़रत अचे जेसी साफ़ न कयो तेसी कराहत अचे कबाहत अचे। अल्लाह तो चवे तुझे पैदा कंदड़ दे निहार पानी तुझे जिस्म जो तोखे नफ़रत थी अचे इन खलीज़ पानी मां इन पलीत पानी मां तोखे चोॾीअ जे चंद्र बनाइण वारे कारीगर कहिड़ी न कारीगिरी कई आहे। मुझो अल्लाह तो फरमाए जॾहिं न थोड़ो इएं खुलासो थी तो हली बाहूं इएं वॼाए तो हली पोइ दौलत जे ज़ोर ते जवानीअ जे ज़ोर ते ॾाढ मुड़सीअ जे ज़ोर ते या कंहिं वॾे उहिदे जे ज़ोर ते अल्लाह चवे तो थोड़ो मथे निहारींदो कर सदाई इहा कुर्सी कान हूंदई सदाई इहा जवानी कान हूंदई सदाई इहा दौलत कान हूंदई। हिकिड़े मिंट ला बुक अल्लाह को मुतकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर अल्लाह चए तो मुक़ाम हर तो खां वधीक डिग मां रब उन्हनि खे मिट्टीअ जे ढेर जे हेठों सुम्हारे छॾियो। अल्लाह फरमाए तो तोखां वधीक जवान हुया जे तोखे जवानीअ ते नाज़ आ अगर तोखे दौलत ते नाज़ आ त मुंहिंजा दोस्त रब तो चवे क़ारून हामान ॾे निहार अगर तोखे हुस्न ते नाज़ आ दुनिया जे हसीनन ॾे निहार मिट्टीअ जो ढेर लगा पिया हन मथों ढब ॼमी विया हन। अल्लाह फरमाए तो जेको ठाहण ते क़ादिर आ उनखे ड्राहण में बि देर कान लॻंदी आ। कीअं थो ठाहे कीअं थो ठाहे माना ॿुधायां थकिजी पिया दुआ घुरो म्या लहंदा थका ना हो अदा 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 जे थके जो जेडी मल थक जो रुगी हथ मथे बांगुर चे जो फकीर बसमा 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 मुझा दोस्त अजीज अल्लाह जे सोने कुरान करीम के बुधण समझण जी कोशिश कयो। मुझे रब फरमायो उन पलीत पानी मां 40 ॾींहन जे अंदर अल्लाह जे ज़ात तुझे अमड़ जे पेट में उन पलीत पानी के गद करे हिकड़ी लोथड़ी ठाही आ वरी 40 ॾींहन जे अंदर उन लोथड़ी मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जेको मांस ठहियल हुयो उन मांस
समा तुझे करीम रब जे ज़ात बाबरकात तुझे हॾनि खे ठहण शुरू कयो वरी 40 ॾींहं तुझियूं हॾियूं ठहंदियूं रहियूं 40 ॾींहंनि खां बाद वरी 40 ॾींहं हॾनि जे मथां मांस वरंदो रहियो वरी 40 ॾींहं तुझो मांस वरंदो रहियो वरी उन मांस में 40 ॾींहं अल्लाह तुझे अखियुनि खे बनायो तुझे नक खे बनायो तुझे कननि हथनि पेरनि खे ठाहे तैयार कयो जॾहिं चौथो 40 हो गुज़री वियो अमड़ चयो त मुंहिंजो बचड़ो पेट में मुंहिंजो बचड़ो पेट में चुरी रहियो आहे इहो अम्मा चुरी न रहियो आहे पर अल्लाह हिन खे मुकम्मिल बनाए उन में रूह पंहिंजे कुदरत सां विझी छॾियो जागो था कॾहिं कॾहिं तव्हां सां जेको मुंह वांगुरु रंग जो कारड़ो हूंदो आहे दर्शनीअ खे कोन चो कहिड़ो ॾिसां कहिड़ो दर्शनीअ खे ॾिसां पाण खे अॻे ई कोन थो वणा ख़बरदार थी जंहिंजी जेका तस्वीर आहे या तुंहिंजे अबे अम्मा जे चवण ते न क़ुरान ॿुधो त कंहिं बनाई हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा रब जो कुरान सच्चो चो ॻाल्हायो चो अल्लाह जो कुरान दिल खोले चो रब जो सुहिणो कुरान सच्चो आहे मुझे करीम रब फरमायो तुझे मां जे पेट जे अंदर तुझे अल्लाह जीअं चाहियो ईअं तुंहिंजी तस्वीर बनाई आहे यानी जंहिंजी जेका तस्वीर आहे या उन जी मर्ज़ी नाहे उन जे अबे अम्मा जी मर्ज़ी नाहे मुंहिंजी तस्वीर मुझे रब पांजे मर्जी सां पाण बनाई तुझी तस्वीर मुझे अल्लाह पांजे मर्जी सां पाण बनाई मुझे को बनाईंदड़ जे बनाइण ते खुश थींदो मुझो अल्लाह उन ते राज़ी थींदो उन के दुनिया में कामयाब करे छॾींदो कॾहिं बि पंहिंजे कारे हुजण ते मायूस न थी जा पंहिंजो अगर मुंहुं टेडो थई त मायूस न थी जा अगर का कमी कोताही थई मायूस न थी जा चइजा सोना तुंहिंजी रज़ा है न हज़रत इब्राहिम हाणे रज़ा ते अचड़ी है हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जेडी मल नमरूद बाह जे आड़ा में उछलाए तो मंजली ते विहारे करे जेड़ा मुझ वडो आड़ा बाह जो बारियो वयो आ जडे मंजली के हणियो वयो जिया गुलेली मा गोढ़ो मथे ये मंजली हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मथों थी करे उन आड़ा में अची रहियो हुयो उन मंजली के मथे उछलायो हज़रत इब्राहिम आड़ा हदे अची रहियो इन दरमियान में जिब्राइल अचे पहुतो मीकाइल अचे पहुतो इसराफील अचे पहुतो जिब्रील अचे सोना खलील अज हुक्म कर इन बाह के मिटाए खत्म करे छडिया सोने इब्राहिम खिली चयो दे खबर सोनो इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी मीकाइल के भी जवाब इसराफील के भी जवाब कहिड़ो दिनो सोने इब्राहिम जवाब दिनो दियो खबर पंहिंजे मर्ज़ी सां आया हो या अल्लाह जे ज़ात तव्हां के मोकिलियो जागो था पंहिंजे मर्ज़ी सां आया हो या अल्लाह जी ज़ात मोकिलियो जिब्रील चयो दोस्ती निभाइण आया हो मीकाइल चयो दोस्ती निभाइण आया हो इसराफील चयो दोस्ती निभाइण आया हो पंहिंजे फरिश्ते चयो दोस्ती निभाइण आया हो अल्लाह जो खलील है हज़रत इब्राहिम चयो निकरी वञो परे मां ॼाणा मुंहिंजो यार ॼाणे जे मुझो सुनो करीम रब मां इब्राहिम जे साड़ण में राज़िया त मां इब्राहिम के सड़ण कबूला जो त जेको मालिका जेको खालिका उन जे रज़ा में मां इब्राहिम राज़ी हां एडा हज़रत इब्राहिम मलाइकन के जवाब दई छडियो त हटी वञो मां मालिक जे रज़ा में राज़ी हां एडो अल्लाह कुरान में इरशाद फरमाए बुधायो कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम
जागो था अल्लाह जी ज़ात जै सोने खलील चयो मुझा सोना मां तुझे रज़ा में राज़ी हां हटी वञ मीकाईल चयो मां मींहं थो वसायां बाहि हटी वञ परे जॾहिं उहे हटी विया इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाहि जे मथां पहुतो अल्लाह जी ज़ात बाहि खे हुक्म कयो खबरदार थी ख़बर थी तो में केर थो अचे मुझो खलील थो अचे अल्लाह जी ज़ात बाबरकार भाई के फरमायो मुझो दोस्त जी रहियो आ दोस्त के तकलीफ केर ॾींदो ऐ बाहि विसाम जान बरदी रह जा तवज्जो कयो ऐ बाहि बरण खां बंद न थी जा विसाम जान बरदी रह जा पर मुझो खलील अची रहियो आ ऐ बरदड़ बाहि मां अल्लाह तो के हुक्म थो ॾियां ॿाहिरों काठियूं साड़ी दी रहो अंदर जो अंदर गुलाब जे गुलन जी सेज थी वञ त मुझो सोनो खलील अचे त तो बाहि जे अंदर भी उहो गुलाब जे गुलन जे सेज ते आरामी हुजे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह एकड़ी गाल समझाया वठो ऐं चंगी तरह समझो जेकॾहिं तव्हां साईं मुराद अली शाह MP MLA वेठो हुजे इलाइके जा MP MLA वेठा हुजन ऐं को मेहमान अचे त छा उथी माण्हू महफ़िल खे टोड़ींदो कोन टोड़ींदो साईं न नाराज़ थिए MP MLA नाराज़ थिए उहो वधीक या मुंहिंजो मुस्तफ़ा नाराज़ थिए उहो वधीक केर भी हुजे याद रखी हलंदड़ महफिल में केर भी अचे ओह कंहिंखे चवे नथो त मुंहिंजे लाइ उथी बीहो बस उन जो भी हो कमा त खामोश थी उन रहमत ऐं फैज़ मां वंड वठण ला खामोश थी अचे वेही रहे ऐं वेठलनि जे लाइ बि लाज़िम त पंहिंजो रुख बजाए ॿाहिरे माण्हूअ ॾे करण जे हुज़ूर जे रहमत वारे दरिया में उते झोली झली पई हुजे छो त असां जिस्म सां हिते हूं रूहानी तौर ते बि हिते हूं जेको न जिस्म सां हिते हूंदो आहे दिल मदीने हूंदी आहे उनखे ॿाहिरों कुझु नज़र ईंदो ई कोने ब बुजुर्ग वेठा हा पाण में कचहरी पे कयूं कचहरी कंदे 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 नमाज जो टाइम थी वियो तवज्जो कयो छा जो टाइम थियो वरी ॻाल्हायो छा जो टाइम थियो नमाज जो टाइम थियो हाणे टाइम पियो कज़ा थिए हिकड़े बुजुर्ग जे मुरीदन छो त बुजुर्ग अल्लाह वरी गड जेके हुंदा हन कोई त ख़बर अथव उन्हनि मां के दाणा हुंदा हन बाक़ी खुदा पंहिंजी पनाह में रखे जेके गड हुया उन्हनि चयो त यार ॻाल्हि ॿुधो बुख मरी आसी साईं वारनि तज लाइ कहिड़ो इश्क जो जाम पीतो असां जा आंड्रा था फूकजन बेचारा मालिक इंतजार में हिक ॿिए खे इशारो ॾिनो तूं साईं खे हेॾो इशारो ॾे मां साईं खे हेॾो इशारो ॾियां त थोड़ी या कचहरी टुटे कीअं इशारो ॾियूं जो नमाज जे नाले जो कि बिला नमाज थी वञे जेॾी महिल होॾो हुन इशारो ॾिनो कि बिला नमाज थी वञे हुन इशारो ॾिनो कि बिला नमाज थी वञे त ॿिन्ही बुजुर्गन जिन निंड घाटी मो छिरक भरबो आ ये छिरक भरे हुन होदे निहारियो हुन बे मयार ॾिनी आशिक उन लफ्ज़न खे तर्जुमो करे ही चयो ॿुधाया संगत सुपिरम जी हुई पिण वडी
कज़ा कज निमाज़ वक्त वराइण सुथरो जदे इश्क जी गाल हलदी हुजे इश्क जे मैदान में इंसान गुम लगो पयो हुजे त पो जेकॾहिं निमाज़ जो टाइम वञे थो आशिक मौज में हल 5 मिंट सब्र कयो टाइम गुज़री वियो त कज़ा थी वेंदो पर इश्क जी महफ़िल हिकु दफ़ो टुटी वई त वरी गॾु कान थी साईं इहे बुजुर्ग साहब जी मुझा दोस्त तो याद रखी छड़ियो जेका ही अल्लाह जे आशिकन जी जेका जिक्र वारी महफिल होंदी है जेका दुरूद वारी महफिल होंदी है उन में रूहानी तौर ते रूहानी तौर ते जुमलो दोहराया तो बाकी जे जिस्मानी तौर ते वेठो आ रस्मन वेठो आ पो त सब खा पहिरीं अज़ान जे मस्जिद में पहुंचण घुर्जे पर जे रूहानी तौर ते गुम लगो पयो आ त मुझा दोस्त अजीज इश्क जी मंजिल अगे अगे काज़िया केड़ा मसला हां ता जागो था त मां थोड़ चुत महफिल के टोड़ियो ता हे हाने वरी मां सागे मौजू ते वरी मोटी अचा त मौत छाहे अमड़ जे अंदर में तस्वीरूं केर ठाहींदो आ जवाब दियो केर ठाहींदो आ अमड़ जे पेट में तस्वीरूं केर ठाहींदो आ एकड़ो मुसव्विर दुनिया में फोटोग्राफर तस्वीरूं ठाहींदो आ इन बाहिरे फोटोग्राफर के तस्वीर ठाहण जेला जदे तस्वीर ठाहे बस कंदो आ चवंदो आ हिनके मिट्टी खो बचाए जा हिनके पानी खो बचाए जा हिनके बाह खो बचाए जा मिट्टी लगदी तस्वीर मिट्टी जी वेंदी पानी इंदो तस्वीर टही वेंदी बाह इंदी तस्वीर खत्म थी वेंदी ऐं रोशनी में वेही ठाहींदो आ पर तुंहिंजो अल्लाह जदे न अमड़ जे पेट में अंदर तस्वीर ठाहींदो आ त मुंहिंजा दोस्त छामा ठाहींदो आ इंसान हवा मिट्टी बाह पानी जेके चारई शयूं दुनिया जे तस्वीर के ठाहींदियूं हन मुझो अल्लाह तुंहिंजो चेहरो उन चैन शैन मां बनाई दुनिया जे मुसव्विर जे ला रोशनी जो हुजण जरूरी आ मगर मुझे करीम रब जे ला अल्लाह अकबर बहरहाल वक्त ज्यादा थी वयो मां मोटी चा मौजू ते जेको मौत जो मौजू खयो हुयम याद आ तमा के त तमा सा के बचड़ो मिठो आ अल्लाह जे जात के वधीक मिठो आ मौत हकीकत में छाहे अल्लाह वारा अल्लाह वारो कहे चेबो आ जे जुबान में भी जिक्र हुजे दिल में भी जिक्र जी तवार हुजे जिक्र मुझे मथे ते रुगी पटको आ दाढ़ी आ चादर हुजे मां तवा जी आडो डाढो नेक हो जा पर जे मुझे दिल अल्लाह जे जिक्र को गाफिला सबनी खां वधीक मुजरिम रब जे दरबार में मां हूंदुस चो त मुझे सुने करीम रब जे जात कुरान करीम में फरमायो चो त जेका बनंबिरी दुनिया में हली रही आ दुनिया के मुतमैन करण जेला दुनिया जा मफाद हासिल करण जेला पंहिंजे पान के चमकाइण ला अल्लाह फरमाए तो यौम ला यनफउ मालू वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम मुझे सुने करीम रब फरमायो इन दुनिया के हासिल करण जेला औलाद जे खुशामद जेला इन पांजे हकीकत के न भुलाए जा कयामत जे दिहाड़े न तुझी दौलत तुझे कमी दी न तुझो औलाद तुझे कमी दो हा इल्ला हा कम ईदा के कम ईदा मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम दुनिया जे अंदर औलाद आई दौलत के पोइते कयो इन दिल के अल्लाह जे दरबार में हाजिर कयो रब फरमायो सलामत दिल खणी अचण वारा हाणे कयामत में यो औलाद भी तुझे कमी दो यो माल भी तुझे कमी दो जो त तू
दिल सलामती वारी खणी आयो दुनिया सजी जन्नत जन्नत कंदिया मगर रब फरमायो व उज़लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन। रब फरमायो ओ परहेज़गारी करण वारा दुनिया जन्नत जन्नत कंदिया मां रब तो चवां तुझे अचण खां अॻु में जन्नत तुझो इंतजार कंदिया। जागो था कसरत सां रब जो कुरान पढ़ंदो त को मुल्ला उन ॻाल्हि खे ठुकराए न सघे, को मुल्ला उन ॻाल्हि खे रिजेक्ट न करे सघे, अड़ पढ़ियो करे सघे थो, मुल्ला न करे सघंदो छो त अल्लाह जो कुरान सच्चा थियो। रब जो कुरान जवाब ॾियो अल्लाह जो कुरान सच्चो आहे। इन करे हाफ़िज़ कुरान करीम जा वेठा हन अचो मौत जे मथां अचां अधु कलाक जागो था तो दुरूद पढ़ो मां थोड़ो पानी पियो टा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मौत चाहे जो मौत हिक हकीकत, मौत हिक असां तमाम अजीब इंसान हो। जॾहिं का शइ दुकान ता वठंदा हूं पखो वरतोसी चवंदासी बा हिन जी गारंटी केतिरी आहे ईअं न जवाब ॾियो छा पुछंदा हूं हिन जी गारंटी केतिरी आहे। जे दुकान वारो अब हिन जी गारंटी काई कान्हे त तव्हां छा चओ कान खपे पोइ हीअ नकुली ॻाल्हायो त मां क़ुरान मां तव्हांखे क़ुरान मां समझायां मां पर बहराड़िया मां तव्हांखे खोले समझायां। गारंटी घुरंदा हूं पर जे दुकान वारो चए त बाबा हिन शइ जी सॼी ज़िंदगी गारंटी आहे ख़राब थिए त मुंहिंजी आहे अखियूं बंदि करे 5 रुपया न ॾिसंदासीं वठंदासीं या न वठंदासीं। हाणे ॿुधायो त जंहिं शइ जी गारंटी हुजे उहा वधीक प्यारी या जंहिंजी गारंटी न हुजे उहा ॻाल्हायो त मां अॻिते वधां। जंहिंजी गारंटी हुजे उहा प्यारी ऐं जंहिंजी गारंटी न हुजे उहा प्यारी। केॾा न सियाणा हो केॾो न पंहिंजे पाण खे अक़लमंद था समझूं पर सच जाॾो कीअं न ढेर थी था वञूं। ॾियो ख़बर हिकिड़ी शइ जो नालो ज़िंदगी, हिकिड़ी शइ जो नालो मौत। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल मौत कहिड़े दुकान तां आयो जो अल्लाह पंहिंजे कुदरत सां फरमायो क़ुरान करीम में त मौत खे बि मां पैदा कयो आहे ज़िंदगीअ खे बि मां पैदा कयो आहे। हाणे जेको मालिक आहे गारंटी उहो ॾींदो या ॿियो ॾींदो जवाब जो केरु ॾींदो। नेस्ले जी गारंटी नेस्ले वारा लिखंदा त महीने खां पोइ एक्सपायर। टिश्यूअ जी गारंटी टिश्यूअ वारा ॾींदा त 2 महीननि खां पोइ ख़तम। जिंदगी ऐं मौत जो मालिक केरा जवाब दे। मोहम्मद अनवर तू ही खणी ॻाल्हाए केरा जिंदगी मौत जो मालिक अल्लाह। अचो त अल्लाह का पुछो मुझा करीम रब जिंदगी जी केड़ी गारंटी आ मौत जी केड़ी गारंटी आ। अल्लाह जे ज़ात फरमायो तुझे जिंदगी जी काई गारंटी न थो ॾियां तोखे तुझे जिंदगी जी तोखे काई गारंटी न थो ॾियां। मौला कुछ तॾे रब चवे थो न ॾींदो सैं मौला कुछ तॾे रब चवे थो न ॾींदो सैं इहा गारंटी मां रब पाण वटि रखी आहे। जेॾे महल चाहियां जिते भी
चाहिया तुझे जिंदगी जो दियो खत्म करे छड़िया। मुसलमान जवाब दियो अल्लाह तो चवे इन जिंदगी जी काई गारंटी ना है। मुझा मौला मौत जी गारंटी रब चवे तो हा मौला की गारंटी अल्लाह फरमायो वलाई युअखिरुल्लाह नफ्सन इज़ा जा अजलुहा वल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। ये तकरीर वरी पो हाफिज़ कुरान का पुछजो जेके आयतूं याद गणे 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 थकजी पिया हुंदा त हे फकीर वने थो कुरान पढ़दो। अल्लाह जे ज़ात फरमायो मौत जी गारंटी थो जाए जरूर तो वटी दो जरूर तो वटी दो तो जो टाइम जिंदगी जो मुकर्ररा जिंदगी जी मां रब गारंटी तोखे न थो जा पाण वट थो रखा। 10 साल जिंदगी मां रब थो जाना तोखे 20 साल दिनी थम मां थो जाना एकड़ो दिनो थम मां थो जाना। जंहिंजी गारंटी न मिली उन जे ला चरिया लगा पया। सच चो पाण के होडा अघारो चेसी जंहिंजी गारंटी न हुंदी उन सां प्यार गालायो जवाब दो। जंहिंजी गारंटी न हुंदी उन सां प्यार न जंहिंजी गारंटी उन सां प्यार। अल्लाह चवे तो मौत जी गारंटी आ अञा सादन लफ्ज़न में समझाया जन पंहिंजे पाण खे अल्लाह सदरायो जन पंहिंजे पाण खे अल्लाह सदरायो। वक्त जा फिरौन वक्त जा नमरूद वक्त जा हामान जन पाण खे अल्लाह सदरायो उहे भी मौत खां डिजंदा हुआ। जन पाण खे अल्लाह सदरायो उहे भी मौत खां डिजंदा छो त हकीकी अल्लाह न हुया। मौत कंहिं वटि न ईंदो जो जेको मौत जो पैदा कंदड़ मुंहिंजो करीम रब्बा कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल छाजी अल्लाह गारंटी दी जिंदगी जी या मौत जी गालायो वायदो कयो वेठा गालायो छाजी गारंटी रब दी मौत जी तवा अग में वायदो कयो त जैसे जी गारंटी हुंदी ओहा ही वठंदासी केतरो भी खर्च अचे जंजी गारंटी न हुंदी उन जी हैसियत कोने का तो तू असा चरिया मौत जे अचण जे इंतजार में हो या जिंदगी के संवारण जे इंतजार में हो। सच त बुधायो जवाब दियो मुसलमानो छा में असा परेशान मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ऐ अल्लाह जा बाना उथण महल मौत के याद कर मझंद जो मौत के याद कर सुम्हण वक्त मौत के याद करे पो सुम 3 मर्तबा दी हमें तू मौत के याद कर गुनाह तुझे वेझो को नहीं गुनाह तुझे वेझो जवाब दियो गुनाह तुझे वेझो को नहीं दो। अल्लाह जो महबूब तो चवे त मौत के याद कर जंजी गारंटी मिली थई त गुनाह तुझे वेझो ही को नहीं दो। दे खबर ऐं शैतान तो चवे छाजो मौत छाजी गाले जी दी बटड़े यार हलो मेले ते चक्कर दे जो जिंदगी हलाए चाहे केर केतरा दी तो जिए जदे मुजा दोस्त गलत कम ते खर्च करण जो माल थे त शैतान ई तो असा के तैयार करे यार जिंदगी हलाए चाहे ये पैसा कब्र में खणी ईंदे हल हली खर्च करे बच्चन के मेलो बेलो घुमराए चुमल दिसिया दादन जी मेल रिछ बच्च दिसिया बच्चा त खुश हुजन ऐ जेडी मल मस्जिद थी ठहे जे पेश इमाम चवे तो त 500 दियो त मस्जिद जो रंग कराया यार हेल त वोण ही भला को न थया हेल त कणक के बर बीमारी लगी वे वोणन के पग लगी वयो सारे मुजा दोस्त अजीज उसर पैदा था थन केर तो करे जंहिंजे ला रब चयो तुंहिंजो दुश्मन वो तो चवे हिन दफे न बे दफे दी जा। अल्लाह चवे तो इन शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना ऐ इंसान शैतान तुंहिंजो खुलियो दुश्मन इन खां जेतिरो दूर रहंदे मां रब जे करीब थींदे मौत के याद कर गुनाह दूर थींदा। हाणे जेको तव्हां मां चवे तो मां गुनाहन खां परे भजा चीच मथे कोन खणाईंदुसि मां छो त इहा मुंहिंजे उस्तादन जे या मुंहिंजे
मुझे मुर्शिदन जे तरीके जे खिलाफ त कंहिंखे हथ खणाइण या कंहिंखे वॾा हथ ॿई खणाए उन खां वाइदा वठण न न सब को पंहिंजे दिल में वाइदो करे त मौत गारंटीअ वारी शइ आहे। जॾहिं न मौत खे यादि कंदासीं राति जो त कंहिंजी बकरी हली बि ईंदी न काहींदासीं कोन। मुंहिंजो रब ॾिसे थो। हज़रत अमीर उमर जो ज़मानो कंहिंजो ज़मानो ॻाल्हायो कंहिंजो ज़मानो हज़रत अमीर उमर जो ज़मानो काफ़रनि जे नाले खां ॾकंदा हुया कंबंदा हुया। मुंहिंजा दोस्त कैसरो कसरा ईअं ॾकंदा हुया। वक़्त जो बादशाह रात जो मदीने जे गलिन में पाण वारा थोरई हे पाण वारा हाकिम न हुया। मुझे करीम मुस्तफा जे तरबियत वारा हाकिम हुया। मदीने जे गलिन में रात जो मुझा दोस्त अजीज रात जो चौकीदारन जी पोशाक पाए अमीर उमर उन रस्ते मां मुझा दोस्त अजीज चौकीदारी करे रहियो आ। हिकड़े घर मां आवाज तो अचे अमीर उमर जे कन ते थो पवे। मां पुट ऐं धी टे माण्हू था रहन। मां थी पुट खे चवे बच्चा खीर थोरो आ इन में थोरो पानी मिलाए छॾ। न्याणी तां करे चवे थी अम्मा अम्मा खबरदार थी जा अमीर उमर जी हुकूमत आ। अमीर उमर ऐलान कयो आ जेको मिलावट कंदो मुझे नबी जो फरमान आ उन जे लाइ ही सज़ा है। मां थी चवे चरी चुप कर केड़ो अमीर उमर हीअं ॾिसी रहियो आ या ॿुधी रहियो आ। न्याणी थी चवे ओ अम्मा